एग्रीकल्चर जनरल वर्कर यूनियन लागापिल नेशनल ट्रेड यूनियन फेडरेशन ज़िले टंडो मोहम्मद खान पारां कपूर मोरीअ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवाणी हारी अॻवाण अब्बास अली सठियो ऐं सलीम मल्लाह करे रहिया हुया। एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाणनि सिकंदर मेतलो, अब्बास अली सठियो, रहीम ॾिनो सठियो ऐं फारूक सठियो जो चवण हो त सिंध में गाटे टोड़ महांगाई माण्हुनि जी चेल चिबी करे छॾी आहे। रोज़मर्रा जूं शयूं अटो, खंड, गिह ऐं दालनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। आम वाहिपे जूं शयूं चोट चढ़ी वयूं आहिनि। दिहाड़ीदार पुरियत ऐं हारनि जा मथनि ते हथ अची विया। मिसकिन बुखूं काटण ते मजबूर थियण लॻा। मुल्क में एतिरी महांगाई ज़िंदगी में नाहे ॾिठी जेतिरी PTI जी हुकूमत में थी आहे। खाधे पीते जूं शयूं पीअण ते महांगियूं थियण सबबि आम माण्हू परेशान थी वियो आहे। हारी पोरियत तबिको दिहाड़ी 300 रुपया मस थो कमाए, उन्हीअ मां छा वठे? ग़रीब माण्हू बुखूं काटण ते मजबूर आहिनि। यूटिलिटी स्टोरनि तां बि सस्तो सामान नथो मिले। हिननि वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त विफ़ाक़ी तोड़े सूबाई सरकार खे घुर्जे त महांगाई ते कंट्रोल करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। इन मौके ते हारी यूनियन जो मरकज़ी अॻवान लाल बख्श लालण, याकूब सठियो, मोहम्मद खान मेतलो, शान मेतलो पिण मौजूद हुया। दाल मांगी, अटो मांगो, खीर मांगो, जेके बि सब्जियूं मांगियूं, हर शइ डेली वेजेस मतलब जेके माण्हू वठनि था उहे शयूं गवर्नमेंट मांगियूं करे छॾियूं त अवाम गुज़ारो किथां करे? ग़रीब इहो मां मूंखे तव्हां ॿुधायो त ग़रीब जेको अवाम आहे, जेको ग़रीब जेको डेली 300 रुपया दिहाड़ी मज़दूरी कमाए थो, त हू किथां घर जो पंहिंजो घर हलाए? गवर्नमेंट खे खपे त इन्हनि शयुनि जो को पैकेज ऐलान करे त को अहिड़ी का शइ, अहिड़ी का सहूलियत ॾिनी वञे ग़रीबनि खे त हू पंहिंजे घर जो चुल्हो त हलाए सघनि घटि में घटि। ग़रीबनि जो चुल्हो ई 3 टाइम जो नथो भरे, ग़रीबनि जा ॿार बुखिया वेठा आहिनि। गवर्नमेंट खे खपे त को पैकेज अहिड़ो को ऐलान करे ताकि ग़रीबनि जो चुल्हो 3 टाइम जो भरे सघे ऐं इहे शयुनि जा रेट बि कुझु घटि थियनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजी हवाला हारी अख़बार तंज़ीम जो इहो हवालो आहे त महांगाई जे दौरान आहे ऐं महांगाई तमामु सख़्तु थी वई आहे। अटो महांगो थी वियो आहे, खंडु महांगी थी वई आहे, गोश्त महांगो थी वियो आहे, हर दाल महांगी थी वई आहे। ग़रीब माण्हू रोज़गारी नथो करे सघे। 400-300 रुपया उन गुज़र कहिड़ो करे? उनजी पूरी नथी थिए। असांजी सिंध हुकूमत ते अर्ज़ु आहे त सस्ताई कई वञे। रिपोर्ट लाल बख्श सठियो, ऑनलाइन इंडस TV, बुलड़ी शाह करीम।